टंडो अल्हायार जे वार्ड नंबर 10 में गटरनि जो गंदो पाणी पलटिया ऐं पब्लिक हेल्थ जी नाअहली जे करे घरनि में दाख़िल थियण लॻो। रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। उन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी अॻियां रहवासियुनि पारां एहतजाज करे धरनो हणायो वियो। उन मौक़े ते अकबर दर्स, उम्मीदो मेघवाड़, फरहान लगारी, बाबू रिंदई ॿियनि चयो त गुज़िरियल 3 सालनि खां असांजी कॉलोनी जे गटरनि जो गंदो पाणी जमा थियण लॻो। मच्छरनि जो आज़ार वधण करे ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। केतिराई भेरा चूंडियल नुमाइंदनि DC वली मोहम्मद बलोच पलटिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जे लाॻापियल अमलदारनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं, कंहिं बि ध्यानु न ॾिनो। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द असांजी कॉलोनी जो गंदो पाणी नेकाल कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे इंजीनियर एजाज शाह धरणे वारे हंधि पहुची 2 ॾींहं अंदरि पाणी नेकाल कराइण जो वाइदो कयो, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।